प्यारी साध संगत, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्री गंगा धाम उदासीन दरबार में श्रीमद भगवत गीता जे हिन सत्संग में जिते असां ॿुधी रहिया आहियूं श्रीमद भगवत गीता के सत्संग 18 अध्याय मोक्ष संन्यास योग माना ज्ञान ऐं कर्म सां संबंधित प्रश्न पुछो आहे अर्जुन कि त्याग छा है ऐं संन्यास छा है। तो उन अंतर्गत भगवान ॻाल्हाइण शुरू कयो। पहिरीं कर्म जे बारे में, पोइ कर्म जे बारे में ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ज्ञान में अची वियो कृष्ण भगवान कि कर्तापन मिटाए छॾ, कर्म कर कर्तापन मिटाए छॾ। तो वही अवस्था ज्ञान जी अवस्था थींदी आहे। तण ज्ञान योग शुरू थी चुको आहे। पंहिंजे चैप्टर में ज्ञान सां संबंधित ॻाल्हियूं पाण ॿुधूं पिया था कि सभिनि खां तूं जेको अलॻि आहीं, जेको तूं ॼाणण वारो आहीं, ॾिसण वारो आहीं, उनखे महसूस कर, साक्षी भाव, उनके अनुभव में आण। ॿाहिरां कुछ चेंज कोन्हे करणो। ॿाहिरां त जीअं असां आहियूं, जहिड़ो प्रकृति असांजो शरीर ठाहियो आहे उहो ई रहंदो। मन भी प्रकृति जो आहे, उनखे सुंदर बनाइण जी कोशिश कयूं। बुद्धीअ सां सही सही निश्चय कयूं जेको यथार्थ आहे। पर ये सभु असां खां अलॻि असां ॾिसूं तो सभु असां खां अलॻि आहे, इहो अनुभव कयूं। बुद्धि बि असां खां अलॻि आहे। ॾाढा दफ़ा इहा ग़लती थी वेंदी आहे कि असां बुद्धीअ सां इहो सभु ॾिसंदा आहियूं, बुद्धीअ सां सोचींदा आहियूं कि मां शरीर न आहियां, शरीर न आहियां। पोइ त ग़लती थी वेंदी, छो त बुद्धि रखी छॾीसीं न पाण सां, उनखे बि साइड। उते कुछ करणो ई कोन्हे, उते बसि ॾिसणो आहे। करण जो कम उपकरण जो आहे। इंद्रियूं ये पाण ही कंदियूं। बुद्धि निश्चय कंदी, मन मनन कंदो, कयूं सुठे मां सुठो कर्म। पर इहो सभु असां ॾिसूं, असां ॾिसण वारे में शामिल थी वञूं, पोइ कर्म बंधन न लॻंदो, कर्म जो फल भी न। ॿाहिरां कोई फर्क न ईंदो असांजे में। पर चेष्टा इहा ई थी रही आहे समाज में कि ॿाहिरां ॾेखारण जी कोशिश थी रही आहे कि देख मेरे में ज्ञान दिख रहा है कि नहीं दिख रहा। चेष्टाऊं शरीर में पिया था कनि, जबकि अंदरो मामलो आहे साक्षी भाव। ॿाहिरां कुछ परिवर्तन करण जी जरूरत कान्हे। हिकु साधक खे नौटंकी बाज खे त छूट आहे। जंहिंजो कम ई आहे एक्टिंग करण, नौटंकी करण, नाटक करण, उनजो उहो त करे भली, उनजो कम ई आहे, उनजो धंधो बिने ते हलंदो आहे। जेसिताईं हलियो, जेसिताईं ग्राहक फाथो, जेसिताईं भीड़ इम्प्रेस थी त थी, ऐं जेसिताईं भीड़ जागंदी तेसिताईं त ॾाढो कुझु कमाए चुको हूंदो। त उनजो धंधो आहे, उनखे करण ॾियो। तव्हां न कयो, असां न कयूं, मां न कयां, तव्हां न कयो। छो त असांखे पंहिंजे कल्याण जी चाहना रखणु खपे, ना कि धंधो या कंहिंखे इम्प्रेस करण जो शौक़ु। त असां उन अवस्था में स्थित थियूं जेको ॾिसण वारो आहे। पंहिंजो पाण खे असां साक्षी थी करे सभु कम ॾिसूं। दिमाग़ खे बि साइड, उनखे बि ॾिसूं कि मुंहिंजो दिमाग़ अॼु छा थो सोचे, मुंहिंजो मन छा थो चए। ॿाहिरां कोई फर्क नज़र न ईंदो दुनिया खे, पर असांखे त ईंदो। थी सघे थो ॿाहिरां दुनिया वारा कंफ्यूज भी थी वञनि कॾहिं कॾहिं कि हीअ त ज्ञानी आहे ई कान, छो त हिन जा सभु कर्म त असां जहिड़ा ई आहिनि। पर उहा चिंता असां तॾहिं कयूं जॾहिं असां हू आनंद न वरितो हुजे साक्षी भाव जो।
तॾहिं सोचूं कि माण्हू छा था चवनि। शंकराचार्य अद्वैत जो प्रतिपादक, ज्ञान, अद्वैत माना ज्ञान, जे हिंदू धर्म खे वरी जोड़ियो। महात्मा बुद्ध, गौतम बुद्ध माण्हुनि खे ध्यान करण सेखारियो, साक्षी भाव सेखारियो, त आम जनता खे लॻे पियो कि शायद हिंदू धर्म में इहा ॻाल्हि हुई कोन्हे, ज्ञान शायद न हुयो साक्षी भाव जो। इन करे ॾाढा माण्हू हिंदू धर्म छॾे बुद्ध धर्म में पिया वञनि। तो उन वक़्त अस्तित्व जी इच्छा सां शंकराचार्य जो अवतार थियो। 33 साल जी उम्र में हुन शरीर भी छॾे ॾिनो, पर 33 साल ताईं हुन एतिरो वॾो कमु कयो जो हुन वापसि माण्हुनि खे पंहिंजे धर्म में आंदो, हिंदू धर्म में अद्वैत जो सिद्धांत खणी आयो कि अद्वैत आहे असांजे धर्म में भाई, साक्षी भाव जिते ॿियो हूंदो ई कोन्हे, हिकु ई वञी बचंदो आहे। त अध्ययन त कयो, शास्त्रनि जो सभु कुझु आहे पंहिंजे धर्म में, छॾण जी आवश्यकता न आहे। उन ई शंकराचार्य कुंभ जी शुरूआत कई हुई, कुंभ मेले जी। उन ई शंकराचार्य मठ स्थापित कया। उन ई सिस्टम ठाहियो कि महंत, मंडलेश्वर ये सभु हुजण खपनि। देश खे हिकु करण जो कमु न कयो, उत्तर खां वठी दक्षिण ताईं। ऐं शास्त्रार्थ में कोई हुन जॻह टिकी न सघंदो हो। ज्ञान में भक्ति बि हुन भक्ति जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर हुन वक़्तु आवश्यकता हुई ज्ञान, ज्ञान पियो हले हर हंधि। तो अहिड़ो महात्मा प्रगट थियो जंहिं अनुभव सां ॻाल्हायो। शंकराचार्य भक्ति जो हुन इहो चयो आहे, भज गोविंदम भज गोविंदम मूल मते। हे मूल मतीअ वारा, भगवान जो भजन कर। पर जिते शास्त्रार्थ थिए त ज्ञान जूं ॻाल्हियूं, भई अच साम्हूं, तूं छा थो चईं। सभिनि खे हाराईंदो वियो, सभिनि खे। हिकु हंधि बसि दिक़त थियसि, जो हिकिड़ी स्त्रीअ हुन खां पुछी वरितो काम जे बारे में, कि काम जे बारे में तव्हांखे छा ख़बर आहे, काम जो सुख छा थींदो आहे। हिन शादी कई कोन हुई, ही कीअं ॿुधाए। त चईंसि मूंखे थोरो समय ॾे, मां इहो बि ॿुधाईंदो वञां। समय वठी करे पंहिंजो स्थूल शरीर छॾे करे सूक्ष्म शरीर सां हिकिड़े राजा जे शरीर में प्रवेश करे काम सुख जो अनुभव वठी आयो ऐं वापसि पंहिंजे शरीर में अची उनखे ॿुधाईंसि ही थींदो आहे। अहिड़ो ई हो अवतार शंकराचार्य, आदि गुरु शंकराचार्य। उन शंकराचार्य जो दृष्टांत न घटना ईंदी आहे जेका मूंखे ॿुधाइणी हुई। शंकराचार्य वञे पियो, गॾु शिष्य बि हुन सां गॾु हुआ। अद्वैतवादी की जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, शरीर मिथ्या आहे, नाशवंत आहे। उहो सिद्धांत खणी हलण वारो हुनजा शिष्य गॾु हुआ। एतिरे में हिकिड़ो पागल हाथी अची वियो। पागल हाथी आयो, सभु माण्हू वठी भॻा। शिष्यनि सोचियो कि असांजो गुरु त अद्वैतवादी आहे, आत्मा में जीअण वारो, साक्षी भाव में जीअण वारो, मृत्यु जो त हिनखे डपु हूंदो ई कोन। त शिष्यनि चयो असां बि छो भॼूं, असांजो गुरु बि कोन भॼंदो। त शिष्य अॻियां हलण लॻा। थोरो ॾिठनि गुरु केॾां वियो, पुठियां मुड़ी नारनि, गुरु आहे ई कोन। उहो त पहिरीं वठी भॻो हो शंकराचार्य। हिन ॾिठो अरे त हेॾां वियो आहे, होॾां विया गुरू ॾे। अरे साईं छो था भॼो। शंकराचार्य जी पहिरीं जल्दी ॿुधाए भॼण जो रस्तो कहिड़ो आहे, हिन हाथीअ खां बचण जो सही गली कहिड़ी आहे, मूंखे उहा ॿुधाए। हुननि चयो हद आहे, हाणे असां बि भॼूं। पहिरीं त सवाल पोइ पुछंदासीं कि तव्हांजो अद्वैत केॾां वियो, शरीर नाशवंत आहे, मृत्यु जो भय कान्हे, केॾां वियो। शंकराचार्य जी पहिरीं त भॼो, तव्हां बि मूंसां गॾु, हाथीअ खां बचो। पोइ वरी जॾहिं हाथी गुम थी वियो, शंकराचार्य जी पक वियो, हाथी वियो, हाणे अचूं असां ॿाहिरि।
हाणे सभु वाइड़ा थी विया कि छाजो हे ज्ञानी, छाजो ही ब्रह्म ज्ञान आहे हिनखे, छाजो अद्वैतवादी, छाजो जगत मिथ्या। पुछऊं साईं असांखे त हैरानी थी, तव्हां वटि भॻा, जबकि तव्हां ई चवंदा आहियो कि सभु माया आहे, माया, जगत माया। जॾहिं माया आहे त माया जीअं फिल्म थींदी आहे, माया जीअं सपनो जेको ॾिसण अचे पर हुजे न, त माया जॾहिं हुई, हाथी बि माया हो, तव्हां भॻा चओ। शंकराचार्य जी इहा बि माया हुई, जेको मां भॻम न, इहा बि माया सम्झतो त मुंहिंजी छो अथव। पर चए न साईं, असां शिक्षा कहिड़ी ग्रहण कयूं? भॼणो आहे, शरीर खे सत्य सम्झणो आहे या झूठ? त हुनजे शरीर खे असत्य सम्झणो आहे, त पोइ तव्हां भॻा छो? त शंकराचार्य चईसि मां कोन भॻम, भॻो शरीर। ऐं हिनखे भॼण जे लाइ प्रेरित कयो मन। मन चईसि भाई भॼ, मूंखे कोन शौक़ु कोन्हे हाथीअ जे हथां मरण जो। बुद्धीअ बि चई बिल्कुलु भॼणु खपे असांखे। मां त केवल ॾिसां पियो, मां त केवल साक्षी थी करे पियो ॾिसां कि मन छा थो चए, बुद्धि छा थी निर्णय करे, पेर केॾा था भॼनि, ज़बान ॻाल्हाए करे पुछे पई रस्तो किथे आहे भॼण जो, तॾहिं मां भॻम। मां कोन भॻम, मां त ॾिसां पियो। त इहे ॻाल्हियूं ॾेखारण जूं थींदियूं ई कोन्हनि। साक्षी भाव जलेबी हुजे हा न त ॾके त ॾाढो आहे, पर बीठी हुजे हा शायदि, चया कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा। ये कयूं अथनि ॾाढियूं हरकतियूं, देखा देखा। दादी कैसे बैठी रही, एक इहो थियो हो, कमला ॿुधाई चई सत्संग में वेठा हुआसीं, हिकिड़ो नांग अची निकितो, त नांग निकितो, सभु ॾकी विया ॿुधण वारा। ॾकी त दादी बि वई, पर वेठी रही। सोचियो हेॾां त अचे कोन थो, वञे त हेठी पियो थो। दादी मथे वेठी हुई थोरो, त पोइ नांग जीअं तीअं करे उनखे कढियनि ॿाहिरि। पोइ हिनजो ॾाढो नाटक कयनि हिन ते, देखा दादी हिली नहीं, देखा दादी को कुछ भय ही नहीं, ये है असली ज्ञानी, ये है ब्रह्म ज्ञानी। असली ज्ञानी हुजे हा न त चया भॼायोसि हिनखे, तव्हांजो मन विचलित थो थिए। असली ज्ञानी कॾहिं बि नाटक कोन कंदो आहे, हो सभु उहो ई कमु कंदो आहे जेको शरीर करणु चाहे, जेको मन बुद्धि करणु चाहे, सहज हूंदो आहे उहो। त तव्हां बि सम्झो, कृष्ण भगवान पे तो इहो असांखे सम्झाए कि साक्षी तव्हां सिर्फ़ु पंहिंजे लाइ थियो, दुनिया जे लाइ न। दुनिया जे लाइ त ओड़ा ई थियो जीअं उहो चाहे थी, जीअं जेको नियम हुजे हिननि जो, जेको रस्म रिवाज हलंदो हुजे उन अनुसार हलो। इन्हनि जे लाइ इहो ई ज़रूरी आहे। पर तव्हां इहो महसूस कयो कि संसार सच में माया ई आहे। माया माना आहे त सही, सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड आहे त सही। ही बाजो आहे, बिल्कुलु माइक आहे, इनखे ईअं न चइजो कि आहे कोन नज़र में थो अचे, इहा मूर्खता न कजो। आहे, मां आहियां, ही शरीर नज़र अचे थो, आहे बि, पर ओढ़ो कान्हे जेको तव्हां दिमाग़ में छवि ठाहे छॾींदा आहियो। इनखे माया चइबो आहे। बाजो त आहे, पर कोई इन में धन ॾिसे, कोई इन में ॿियो कुझु ॾिसे, कोई इन में संगीत ॾिसे, उहो माया आहे। शइ त हिकु ई आहे, पर तव्हां कहिड़े रूप में पिया था ॾिसो, उहा माया तव्हां ठाहे छॾियो आहे। त संसार आहे, इहो सत्य आहे जेको परमात्मा बणायो, पर जेको असां था संसार ठाहे छॾियूं कि हीअं आहे, ही हीअं आहे, जैसी दृष्टि वैसी सृष्टि, त असां जेका सृष्टि ख़ुदि था ठाहियूं उहा माया आहे। त असांखे उन माया खां बचणो आहे। उन लाइ संसार खे उहो ई ॾिसणो आहे जीअं हू आहे, जहिड़े रूप में हू आहे, न मुंहिंजो न तुंहिंजो, न हिन जो न हुन जो। हिकिड़ो कविअ ॾाढो सुठो भॼन लिखियो आहे, बसंत कविअ जो नालो आहे, पर हू पंहिंजो नाले जो अखर बि ईअं यूज़ कंदो आहे जो न लॻे ई न कि इन लिखियो आहे।
कॾहिं रखी छॾींदो बसंत बहार, नालो कवि जो तव वो बसंत, पर बहार जोड़े करे ताकि ॿियो कोई हेर फेर भी न करे सघे, नालो चेंज भी न करे सघे, या उनखे पतो ही न हुजे उनजो इहो उहो अद्वैतवादी संत हो, ज्ञान जो मार्गी। तो उनजे ॾिसो अखर कहिड़ा कहिड़ा लिखिया आहिनि। So
खाक जो अर्थ आहे नाश थियण वारो, नष्ट थियण वारो। त सॼी प्रकृति ॾाढी सुंदर आहे, परमात्मा जी बणायल आहे, पर वो परिवर्तन थी रही अथव रोज रोज। उहा पुराणो रूप मटे पई थी, नओं रूप धारण पई थी करे। त खाक जो अर्थ इहो ई आहे। असां अॼु जेको ॾिसूं था सुभाणे उहो ई कोन हूंदो आहे। चाहे असां सूर्य खे अॼु ॾिसूं, सुभाणे सूर्य उहो न हूंदो, रोज मटिजी रहियो आहे पल पल। ऐं असांजो शरीर बि पल पल मटिजी रहियो आहे, परिवर्तनशील आहे, नाशवंत आहे। खाक देवी देवदानव खाक सर्व द्वारे खाक सूर्य खाक चंद्र खाक सूर्य चंद्र तारा खाक नम निर्धारया ज्योतिषी तो हिन अखिन सा खाक सोचिन सारया जो बुद्धि तो बिन कनन सा खाक सो संसारया ज्योतिषी तो हिन अखिन सा। त इहा ज्ञान जी ॻाल्हि थी कि जेको साक्षी तो थी रहे उहो केवल को ॾिसण वारो तो थी वञे। इन ई ॻाल्हि खे श्री कृष्ण भगवान अॻिते ॿुधाए थो इन 18 नंबर श्लोक में। ज्ञान ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म दुना करणम कर्म कर्ता इति त्रिविध कर्म संग्रह। नई ॻाल्हि थी अचेव ज्ञान जी। श्री कृष्ण भगवान चए थो असां कीअं फासंदा आहियूं, कीअं साक्षी भाव खे भुलिजी वेंदा आहियूं, उहो थोरो ॿुधाए थो। कीअं प्रवृत्त कीअं थींदा आहियूं असां हिन संसार में, शुरूआत कीअं थींदी आहे। त कृष्ण भगवान ॿुधाए थो पहिरीं वीचार ईंदो आहे मन में, वीचार ईंदो आहे, पोइ उन शइ खे पाइण जी इच्छा थींदी आहे। ऐं जीअं ई शइ खे पाइण जी इच्छा थींदी त कर्म थींदो आहे, ऐं कर्म थींदो आहे त भोग सुख दुख जो भोग थींदो आहे। पोइ उन खां पोइ कर्म जो शुरू थी वेंदो आहे। त वीचार कीअं ईंदो आहे, कंहिंखे ईंदो आहे? छा साक्षी वीचार कंदो आहे? न, वीचार केरु कंदो आहे? साक्षीअ खां पोइ जंहिंजो नंबर आहे, जेको अलॻि आहे, उनखे चइबो आहे ज्ञाता। 3 अखर अचनव था, छो त ज्ञान मार्ग में सांख्य योग में 3 अखर ई ॿुधाया विया आहिनि। उन्हनि 3 जे करे ई कर्म थींदो आहे या ज्ञान थींदो आहे, प्रवृत्ति थींदी आहे शुरू। 3 अखर आहिनि उहे कहिड़ा? ज्ञाता, ज्ञान ऐं ज्ञेय। समझो हे माइक आहे, इनखे तव्हां ॾिसी रहिया आहियो, त ही थियो ज्ञेय, ऐं तव्हां थी विया ज्ञाता। ऐं तव्हां हिनखे माइक खे ॾिसी करे सम्झी विया कि हिन जो कमु छा आहे, इहो थियो ज्ञान। ज्ञेय जो अर्थ आहे जंहिंजे बारे में जानकारी हासिल करणी आहे, ऐं जेका जानकारी हासिल थी वई या थी रही आहे, इनखे चइबो आहे ज्ञान। ऐं जंहिंखे जानकारी हासिल करण जो शौक़ु आहे, उहो थियो ज्ञाता। हाणे इन टाइप जा अनेक अखर अथव, दर्शन, दृष्टा, दृश्य। तव्हां थी विया दृष्टा, ॾिसण वारा, मूंखे ॾिसी रहिया आहियो त मां थी वियमि
दृश्य नज़ारो ऐं विच में थियो दर्शन। ईअं ई अथव टे टे अखर साधन साध्य साधक। साधक साधना कंदो आहे, साध्य ताईं पहुचंदो आहे। त इहे टे ॻाल्हियूं सां ई प्रवृत्ति शुरू थींदी आहे, कर्म शुरू थींदो आहे। पर इहो यादि रखिजो, असां टिनि खां अलॻि आहियूं। असां ज्ञाता बि कोन आहियूं। ज्ञाता त हू थियो को कर्ता, करण वारो थियो, ॼाणण वारो। ॾाढा माण्हू ॾाढा विद्वान ज्ञाता ऐं साक्षीअ खे हिकु सम्झंदा आहिनि, पर असां उहे बि कोन आहियूं। ही त सम्झाइण लाइ कृष्ण भॻवान थो ॿुधाए कि असां प्रवृत्त कीअं थींदा आहियूं कर्म में। असांजी शुरूआत कीअं थींदी आहे कर्म में फासण जी, संसार में फासण जी। ऐं मूल में त बसि ॿई हूंदा आहिनि, ज्ञाता ऐं ज्ञेय। सम्झो कोई वण आहे, तव्हां बोरवन विया, कोई वण ॾिठव त टे ॻाल्हियूं थी वयूं, वण तव्हां ऐं इन्हनि जे विच जो ज्ञान कि वण साओ आहे। हाणे हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हां जंगल में कोन विया, कोई बि कोन वियो, पर वण मौजूदु आहे, त छा वण साओ आहे छा? तव्हां चवंदा हा न, साओ तॾहिं आहे जॾहिं असां ॾिठोसीं। ऐं वैज्ञानिक बि चवनि था इहा ॻाल्हि कि वण खे कान्हे ख़बर कि उहो साओ आहे। जानवरनि खे साओ वण साओ नज़र कोन ईंदो अथव। हर कंहिं जानवर खे हर कलर अलॻि अलॻि नज़र ईंदो आहे। असांखे साओ नज़र ईंदो आहे, बसि इन करे असां चवंदा आहियूं कि वण साओ आहे। अगरि असां हुते पहुचूं ई न, कोई वण जंगल में हुजे सालनि खां, साओ ई हुजे असांजे हिसाब सां, पर असां ॾिठो ई न, त छा जो उहो केवल को वण आहे, साओ कान्हे। त इन जो मतिलबु विच वारी शइ ज्ञान तॾहिं उत्पन्न थींदो आहे जॾहिं ज्ञाता ऐं ज्ञेय मिलनि पाण में। जॾहिं ॿ ॼणा मिलनि था तॾहिं ज्ञान उत्पन्न थिए थो। अगरि शइ ई न हुजे त ज्ञान छाजो, पोइ त बसि हू आहे केवल। ज्ञेय अखर इन लाइ बि इस्तेमालु थींदो आहे कि ॼाणण योग्य शइ कहिड़ी आहे, साक्षी भली थी करे असां हिकु दफ़ो उहा शइ, उन शइ जो ज्ञान प्राप्त कयूं। जीअं पहिरीं त संसार खे ज्ञेय चयो वियो आहे, ॼाणण योग्य। हिन संसार खे ॼाणे वठो हिकु दफ़ो, जानकारी पायो संसार जी कि संसार कहिड़ो आहे, पर साक्षी थी करे, फासण लाइ न। जंहिं ॾींहुं तव्हां संसार जो ज्ञान प्राप्त कयव कि वास्तव में कहिड़ो आहे संसार, उन ॾींहुं पाणी संसार खां मुक्त थी वेंदा। संसार जी सच्चाई जीअं ई पतो पवंदी, मुक्ति ओॾी महिल ई थी वेंदी। अञा ताईं संसार जी वास्तविकता पतो कान्हे न, इन करे असां भिटकूं पिया था, संसार खे सच पिया था सम्झूं। त पहिरियों त ॼाणण योग्य संसार आहे, तंहिंखां पोइ ॼाणण योग्य असां ख़ुदि आहियूं कि असां केरु आहियूं, तंहिंखां पोइ परमात्मा केरु आहे। त कर्म योग, ज्ञान योग, भक्ति योग टई थी विया। संसार खे ॼाणण जे लाइ खपे कर्म योग, पंहिंजो पाण खे ॼाणण लाइ खपे ज्ञान योग, ऐं परमात्मा खे ॼाणण लाइ खपे भक्ति योग। त टे ॻाल्हियुनि जी ॻाल्हि अचे थी, ज्ञाता, ज्ञान ऐं ज्ञेय। इन्हनि टिन प्रकार जी सां प्रेरणा थींदी आहे, ज्ञान पाइण जी प्रेरणा। ऐं तहिड़ीअ तरह ही त ज्ञान पाइण जे लाइ टे ॻाल्हियूं थी वयूं। जिज्ञासा उत्पन्न थींदी आहे, सम्झो उञ लॻी आहे, प्यास लॻी आहे, त इहो थियो ज्ञान। प्यास लॻी आहे, जल पीतोसीं त जल थियो ज्ञेय, ऐं पीअण वारो थियो ज्ञाता, त इहो थियो ज्ञान। प्रेरणा प्रेरित करण वारो, प्रेरणा करण वारो जेको कमु आहे उहो इहो आहे।
कि जेको ज्ञाता आहे उनजो ध्यानु वेंदो आहे ज्ञेय ॾे त ज्ञान उत्पन्न थींदो आहे, ॼाणण जी प्रक्रिया शुरू थींदी आहे। पोइ कॾहिं इंद्रियुनि सां बि ज्ञान प्राप्त कबो आहे, अखियुनि सां, कननि सां। इन हिसाब सां कर्ता ॾाढा थी विया, ज्ञाता ॾाढा थी विया, पर साक्षी हिकिड़ो ई आहे, साक्षी हिकिड़ो ई आहे। तहिड़ी तरह हाणे ही थियो कर्म जी प्रेरणा, पर पोइ कर्म जॾहिं शुरू थींदो आहे त वरी टे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, कर्ता, करण ऐं क्रिया। हिकु करण वारो जेको कर्म करे रहियो आहे, ॿियो कर्म क्रिया कुझु न कुझु करे रहियो आहे, ऐं टियों उपकरण जिन शयुनि सां हू कर्म करे रहियो आहे, करण। इन सां वरी थींदो आहे कर्म संग्रह। ॿ अखर अथव, मां वधीक जलेबी नथो ठाहिण चाहियां, न त तव्हांखे बोरियत थींदी, बोझ थींदो, पर हिकु कमु ॾाढो सुठो थींदो। अॼु ताईं माण्हुनि मायुनि जलेबियुनि चयो आहे कि ॿावनि खे ज्ञान कोन्हे, त उहो कमु थी वेंदो। अॼु खां जीवन में कॾहिं कोन चवंदियूं कि ॿावनि खे ज्ञान कोन्हे, अहिड़ी जलेबी ठाहींदोमान मां कोन ठाहींदमि, जेको आहे। हाणे हिकु ॻाल्हि ॿुधायो, जेके ॻाल्हियूं रुगो अचनि पिए थियूं भगवत गीता में, मां सिर्फ़ु पढ़ां पियो थो ऐं ॿुधायां पियो थो, ऊंचियूं ॻाल्हियूं आहिनि, ऊंचे लेवल जूं आहिनि, त छा मां ज्ञानी थी वियुमि? मुंहिंजो सत्संग ऊंचो थी वियो? जवाबु ॾियो। मां सिर्फ़ु पढ़ी करे ॿुधायो कृष्ण जूं ज्ञान जूं ॻाल्हियूं, मां सॼे समाज खां थो पुछां, मायुनि खां, छो त इन्हनि मायुनि चयो कि हमारा सत्संग ऊंचा है, समझ में नहीं आता है, इतना ऊंचा है। ऐं इन्हनि चयो कि 52 में टिकाणनि में ज्ञान कान्हे। हाणे चओ आहे ज्ञान टिकाणनि में, पर असांखे ख़बर आहे कि सिर्फ़ु असां पढ़ूं पिया था, अनुभव कान्हे असांखे। त इहो कमु हिकु सुठो थी वेंदो। थोरी अगरि इनखे मां बसि विस्तार कयां, थोरो व्याख्या कयां, थोरो सरल कयां, त जलेबियूं कॾहिं कोन चवंदियूं कि 52 वटि ज्ञान कान्हे। इहो कमु सुठो थींदो। पर बाक़ी मूंखे ख़बर आहे कि असांजे लाइ त सरल रस्तो आहे भक्ति मार्ग, शरणागति। असां टिकाणे वारा ई ठीकु आहियूं। असां भॼन ॻाए करे गुरूअ लाइ भॼन ॻाए करे ऐं उन सां प्रेम करण, उन जूं कथाऊं ॿुधी आनंद करण वारा ई ठीकु आहियूं। पर हिकु दफ़ो ॿुधाइण ज़रूरी आहे कि तव्हां था चओ कि हिन 52 खे ज्ञान कान्हे, खुद ख़त्म थी वयूं, ज्ञान करे जीवन ख़राब करे छॾियनि, पर आनंद कोन पाए सघियो। टिकाणे जो आनंद, भक्तीअ जो आनंद, दरबार जो ॿाहि जी संग जो आनंद, हिननि खे कहिड़ी ख़बर ॿाहिरि छा थींदो आहे? तव्हांखे त ख़बर आहे न। हा, त हिननि पुछंदी छो? हिननि खे इहा बि ख़बर कान्हे कि भई हिननि खां पुछां हिकु दफ़ो, एतिरो बि विवेक कान अथनि। हुननि खे भरोसो भीड़ ते आहे कि इतने लोग पागल थोड़ी होंगे, भले ही 20 साल में आनंद नहीं मिला तो क्या हुआ, और आगे मिलेगा। हुननि जो हुन ते विश्वास आहे। त ही ज्ञान आहे। कृष्ण भगवान चए थो ज़रूरी बि अथव सम्झण ॻाल्हि खे। ॿ ॻाल्हियूं आहिनि हिन में, हिकु कर्म प्रेरणा ऐं ॿियो कर्म संग्रह। असां जॾहिं साक्षी आहियूं, आत्मा सां निर्लेप आहियूं, त फासंदा छो आहियूं? त कृष्ण चए थो हिकु त तव्हांखे कोई प्रेरणा थींदी अथव, धिको ईंदो अथव, भई हीअ शइ हिकु दफ़ो ॾिसूं छा आहे, हिन में छा आहे, इसमें क्या है। सुख पाइण जी उन में मूल त हूंदो आहे, सुख पाइणो आहे असांखे। चाहे जॉब कोई करणु चाहींदो आहे, कोई ज्ञान पाइणु चाहींदो आहे, कुझु कोई धन पाइणु चाहींदो आहे, कोई पद या प्रेरणा थींदी आहे। पहिरीं उहा प्रेरणा जॾहिं बि थिएव त ओॾी महिल त होश में ॾिसी वठो मूंखे जी प्रेरणा थिए पई थी। उहा प्रेरणा जंहिंखे थिए थी उहो आहे ज्ञाता, ॼाणण वारो। ऐं जंहिं शइ जी प्रेरणा थिए थी उहो आहे ज्ञेय। ऐं जॾहिं महिल उहो सोच वीचार करे थो, उहो तो थी वञे ज्ञान।
हाणे तव्हां चवंदा, तव्हां मतलब सिंधी माण्हू चवंदा कि हमें क्या करना है यार, 3 हो 4 हो 6 हो हमें क्या, असांखे छाहे करणो। त जेको इहो चए न मूंखे कुछ कोन्हे करणो, त उहो माना सिर्फ हुते अटकियो पियो आहे पदार्थ में, गेय में। कन सभिनी सां इहो नियम लागू अथव, ज्ञाता ज्ञान ऐं गेय, सभु कन पिया था, पर अगर कोई ध्यान नथो ॾे त उहो सिर्फ हुते फाथल आहे, गेय में, पदार्थ में। ऐं जेको सिर्फ पदार्थ में ई आसक्त आहे, उन में ऐं जानवर में कोई फर्क कान्हे। जेको सिर्फ हुते ही उलझियल आहे पदार्थ में, खाओ पियो सो जाओ, खाओ पियो बस, खाओ पियो एंजॉय करो, तो वो सिर्फ हुते ही अटकियल आहे, गेय में, पदार्थ में। वो जानवरनि वांगुरु आहे, तामसी। पर जेको थोड़ो सोचे तो कि जे पदार्थ जो सुख वठां तो, वो वास्तव में सुख आखिर कहिड़ो आहे, जेको अनुभव तो करे, त उहो ॿिनि ॻाल्हियुनि ताईं पहुची तो वञे, गेय ऐं ज्ञान। वो थोड़ो शरीर खां अंदर वञे, मन ते पहुची तो वञे, मन ऐं बुद्धीअ ते पहुची तो वञे। ऐं अहिड़ा ई माण्हू थोड़ा आम माण्हुनि खां ऊंचा थी वेंदा आहिनि, उहे थोड़ा वैज्ञानिक चऊं उहे थी वेंदा आहिनि, कवि चऊं, ऋषि चऊं, दार्शनिक चऊं, विचारक चऊं, पढ़ाई लिखाई में होशियार उहे थी वेंदा आहिनि, कलाकार थी वेंदा आहिनि, कंहिं न कंहिं फील्ड में कला उन्हनि में अची वेंदी आहे। जेके सिर्फ़ पदार्थ ते अटकी कोन बीहंदा आहिनि, जेके उन जे बारे में सोचींदा बि आहिनि कि ये शइ छो आहे, ये छा आहे। कंहिंखे अंतरिक्ष जो आनंद ईंदो आहे, उन जे बारे में सोचींदो आहे। त इन्हनि खे ॿिनि ॻाल्हियुनि जो ज्ञान थी वियो, हिकु गेय ऐं ज्ञान, पर अञा ज्ञाता ताईं कोन पहुता आहिनि। जेॾी महिल कोई माण्हू ज्ञाता ताईं पहुची वेंदो आहे कि उहो आहे केरु ॼाणण वारो, उहे थी वेंदा आहिनि उहे असली ज्ञानी, ऋषि मुनि चऊं, उहे ऋषि मुनि, उहे उते पहुची वेंदा आहिनि उन शइ ताईं। पर वरी चौथी शइ बि आहे भीतर, जेका इन्हनि टिनिनि खां अलॻि आहे, इन्हनि टिनिनि खे ॾिसण वारी, साक्षी। हू थियो तामसी, पदार्थ ताईं, गेय ताईं, ज्ञान ताईं पहुचण वारो थियो राजसी, ऐं पर ज्ञाता ताईं पहुचण थियो सात्विकी। ऐं ही थियो टिनिनि गुणनि खां अलॻि, साक्षी। जलेबी त नथी ठहे, उलझियल त नथो लॻे, लॻेव त भली लॻेव। मूंखे मैसेज जलेबियुनि खे पहुचाइणो आहे कि समझ में आया। चौथी हाँ हमारे में भी ऐसा ही होता है, हाँ बस वही है। अब मत बोलना कि टिकाणों में ज्ञान नहीं है। हाणे तो कौन चवंदियूं, कोई चए न था मूंखे ॿुधाइजो बस कि 52 में टिकाणों में ज्ञान नहीं है, वहां बस बाजे धुकर बजते हैं। कोई चएव रुगो था, अगर उनखे ख़बर हूंदी न ये गंगा धाम जी आहे त कोन चवंदी, परे वञी वेही रहंदव ॾिसिजो। अगर उनखे इहा ई रुगो ख़बर पई गंगा धाम जे पासे में रहंदी आहे, भली वेंदी न आहे पर पासे में रहंदी आहे, त बि कोन चवंदसि, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कोन कंदसि। हे त भलो थिए कृष्ण भॻवान जो उपकार आहे वॾनि संतनि जो। मां वधीक जंहिंजो आधार खणंदो आहियां स्वामी राम सुखदास, उन्हनि जो धन्यवाद जो उन्हनि एॾो गहराईअ सां अध्ययन कयो ऐं असांखे ॿुधायो, जो असां हिते बसि पढ़ी करे मां तव्हांखे ॿुधायां पियो थो। मां इहो चयो हुन ॾींहुं, यात्रा ॿिन्हिनि अलॻि अलॻि शुरू कई, शुरूआत ॿिन्हिनि अलॻि अलॻि तरीक़े सां कई। ओशो शुरूआत कई सुख भोग भोगण सां, ऐं स्वामी राम सुखदास कई त्याग सां। बचपन में त्यागी सन्यासी थी वियो, दीक्षा वठी करे घर बार छॾे सन्यासी थी, धर्म ग्रंथनि जे अनुसार हली हली करे गहराईअ में वञी वञी उन चयो मूंखे यार जेका ॻाल्हि सालनि खां पोइ ख़बर पई, मां तव्हांखे फिरीअ में पियो थो ॿुधायांव
मुंहिंजे अनुभव जी ॻाल्हि हीअ अथव। ऐं ओशो बि सुख भोगे भोगे करे सभु इहे भोगे त्याग करे भीतर वञी जिते पहुतो। इहा मां ॻाल्हि थो चवां कि रस्तो ॿिन्हिनि जो अलॻि अलॻि हो पर पहुता हिक ई जॻह ते। इहो ई मूं चयो सभई सयाने एक मत। अलॻि अलॻि रस्ते खां माण्हू पहुचे उते पियो थो, पोइ सभु हिक ई ॻाल्हि पिया था चवनि, साक्षी भाव या कोई कुछ पर उते उन्हनि जा सूत्र मिली वेंदा आहिनि। उते लॻंदो आहे मूंखे ॿियो कोई कॾहिं कोई संत वक्ता मूं न ॿुधो आहे इहा ॻाल्हि चए, छो त बिल्कुलु विपरीत ॻाल्हियूं अथव। स्वामी राम सुखदास पक्को धर्म खे मञण वारो, शास्त्रनि खे मञण वारो, उन अनुसार हलण वारो, ऐं ओशो पक्को भौतिकवादी, सुख भोग विलासी, उनजो समर्थन करण वारो। त माण्हू कोई न मञींदो कि हिननि जी वीचारधारा को हिकु हूंदी। हिते जॾहिं मां ॿिन्हिनि खे ढंग सां पढ़ियो, ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, कॾहिं कॾहिं त ईअं ॾिसण में अचे कि स्वामी राम सुखदास वारी ॻाल्हि ओशो पियो थो चए ऐं ओशो वारी ॻाल्हि स्वामी राम सुखदास पियो थो चए। इहा ॻाल्हि विच वारा सम्झी कोन सघंदा। त इहो आहे उपकार ॿिन्हिनि जो, ओशो जो बि ऐं स्वामी राम सुखदास जो बि, कि हिननि असांखे भगवत गीता ॾिनी। मूंखे कोन ॾिनी अथई, हिननि जलेबियुनि हरकत छा कई आहे, हिननि चयो आहे ज्ञान पर हमारा कब्जा है, हमें दिया है भगवान ने और किसी को नहीं दिया। वो ॻाल्हियूं लिखी छॾे न पन्ना, कमला त 10 रुपए किलो ॾेई आई उहे पन्ना। चवांसि इहे 10 रुपया मिली कीअं विया तोखे, एतिरी बि वैल्यू कान्हे हुननि जी। त ही चवनि बहुत अनमोल वाणी है, अद्भुत वाणी है, हर किसी को नहीं देते। त मां इहो नथो चवां कि मूंखे स्वामी राम सुखदास ॾिनी आहे, न। स्वामी राम सुखदास साधक संजीवनी टीका सॼे संसार खे ॾिनी आहे, सभिनी जे लाइ आहे। ओशो भगवत गीता ते प्रवचन कयो, सॼे संसार जे लाइ कयो। ही सच्चा आहिनि महापुरुष, ही नकली आहिनि जलेबियूं बायूं। बंदि कमरे में वेही करे जलेबी तरींदियूं, चवंदियूं अनमोल है हमारी वाणी, भाग्यशाली हो आप हमारे यहाँ आए, ये सब हमको ही मिली है। जो सूर्य ने मनु को दिया वो परंपरा से हम तक पहुंचा, हम आपको मां इन करे तो तव्हांखे खिलाया ताकि बोझ न लगे तव्हांखे। भगवत गीता जो ज्ञान जो प्रसंग आहे न, तव्हांखे बोझ न लगे। वरी मूंखे बि न चओ जलेबी महाराज, जलेबी बनाई दी आखिर न भाई, जलेबी ठाहे त कोन थी। हिकु ॿियो भॼन ॿुधायांव इन ई कविअ जो, इन ई धुन में। मूंखे त सम्झ में अची वियो न, अरे वो खुद ही कोन सम्झंदियूं आहिनि। हो हिक ॿिए खां पुछंदियूं आहिनि क्यों ठीक चल रहा है ना, कुछ गड़बड़ तो नहीं हो, हिक ॿिए खां पुछंदियूं आहिनि सही बोला ना। पोइ ॿी चवंदसि यहाँ समझ कौन रहा है, तू तो चलने दे, यहाँ कौन ना लाइव चल रहा है ना कोई समझदार बैठा है, सब अपने ही चेले चमचे बैठे हैं, तू तो बोल चलने दे रेखा। उते इहो हलंदो आहे। हिते त मूंखे त सम्झ में अची वियो भाई, जेको कृष्ण भगवान चवणु चाहे थो मूंखे अची वियो। हा पुछी वठिजो, अनुभव त ॾाढी वॾी शइ अथव, उहा अलॻि शइ आहे, उहा थी वञे का वॾी ॻाल्हि कान्हे भाई, थी बि थी सघे। अच्छा थिए चाहे न थिए, हिकिड़ो एक्टिंग त करणु शुरू कयूं, ॿाहिरां न भीतर। असां छो नथा एक्टिंग छो नथा करे सघूं कि हा मां मूंखे अनुभव थी वियो आहे, ॾेखारण लाइ नथो चवां ऐं ॿाहिरां बि नथो चवां, त एक्टिंग त कयो कि हा मूंखे थी वियो अनुभव, मां साक्षी आहियां। एक्टिंग कयो, एक्टिंग करण सां बि फ़ाइदो थींदो अथव। जीअं हिकिड़ो चोर हो, उन चोर जे पुठियां पुलिस पई ऐं चारों तरफ़ा पहिरो लॻाए छॾनि कि शहर मां ॿाहिरि न निकिरणु खपे। चोर जीअं ई शहर खां ॿाहिरि निकिरण जी सोची त पुलिस नज़र आयसि कि हाणे छा कयां। हिकिड़ो तरीक़ो नज़र आयसि, नदी पई वहे, नदीअ जे किनारे ते हिकिड़ो साधू तपस्या में वेठो हो,
भभूति लगाए। हिन जी मां बि साधु तो ठही वञा, त हिन बि छा कयईं, भभूति लगाए करे ऐं गेड़ू कपिड़ो पाए, लंगोट पाए वेही रहियो। पुलिस ॻोल्हंदी ॻोल्हंदी आई हिन वटि, हिन खे ॾिठईं, चयईंसि महाराज जी तव्हां कंहिं चोर खे ॾिठो अथव छा? हिन जवाब बि कोन ॾिनो डप में। त उन्हनि सिपाहियुनि सोचियो कि महात्मा आहे, छॾीस, हिन खां असां वधीक बहस नथा कयूं, महात्मा आहे। उहे हली विया। चोर जे मन में फीलिंग आई कि मां केवल कूड़ में नाटक करण जे लाइ भभूति लगाए ऐं ध्यान में वेठो आहियां त थोरो थोरो सुठो सुठो पियो थो लॻे। उहा साधुअ वारी फीलिंग पे थी अचे ऐं मूंखे आदर बि मिली वियो कूड़ में। अगर मां इहो कमु सच में कयां त केॾो न आनंद हूंदो हिन में। स्वामी रामचंद्रदास ॿुधाईंदो हिकु कथा, पाण ठाहींदो हो दृष्टांत बहरूपीअ जी। हिकु बहरूपियो हिकिड़े सेठ वटि वियो। अॻे बहरूपिया हूंदा हुआ, असांजे सिंध में त कोन हुआ, छो त असांजा सिंधी ऑलरेडी, पर हिंदुस्तान में इहो धंधो हिकु जात हुई बहरूपिया। इहो कोई बि रूप धारण करे शहर में ईंदा हुआ ऐं घुरंदा छा हुआ, इनाम। रूप भली राजा जो ठाहे अचनि, भली राम जो ठाहे अचनि, एक्टिंग उहो ई कंदा ॼण उहो हुजे, पर उहो जॾहिं ख़तम थी वञे पोइ इनाम घुरंदा हुआ, इनाम ॾियो। त शायदि तव्हां न ॾिठा आहिनि इहे सभु, मां ॾिठा आहिनि भाई। हिकु ॿ दफ़ो ग़लतीअ सां पंहिंजे पाड़े में बि आया अथव। मूंखे असांजे पिता साहिबु ॿुधायो कि बहरूपिया थींदा अथई, म्यूज़िक बि गॾु खणी हलंदा आहिनि, तबलो टंगे करे। हा, राम सीता लक्ष्मण, हा ॾाढा सुठा। उहे बहसबाजी न कंदा हुआ, राम विढ़ंदो कोन हो, राम राम जे रूप में रहंदो हो। पोइ जेको माण्हू इच्छा सां हुननि खे ॾियणु चाहे ॾे। त हिकिड़ो बहरूपीअ खे अहिड़ो बि रोल करण जी इच्छा थी, सेठ वटि पहुची वियो GST ऑफिसर ठही करे। स्वामी रामचंद्रदास त ॿियो नालो ॾिनो अथई, मां तव्हांखे सम्झाइण लाइ। GST ऑफिसर थी करे सेठ वटि पहुची वियसि कि जल्दी हिसाब किताब वटि, मां GST ऑफिसर आहियां। ओड़ी सफारी वफारी पाए करे ॿ टे साथी वठी। उन सेठ चई, अरे साईं तव्हां वियो त सही, वियो चांहि बांहि पियो, मां सभु तव्हांखे हिसाब ॿुधायांव थो, तव्हां वियो। उन सेठ सभु फाइलियूं वाइलियूं कढियूं, चई मां हेतिरो कमायो आहे, हेतिरो। त हुन चयईं ही त ग़लतियूं आहिनि, ॾाढियूं गड़बड़ियूं आहिनि, तो जमा न कयो अथई GST। हुन चई साईं हाणे ॾेई वठी करे हिसाब बराबरि कयो न। त हुन बहरूपीअ चयईंसि असांजो कमु ख़तमु थी वियो सेठ साहिब, असां बहरूपिया आहियूं, असां सभु नाटक कंदा आहियूं, कोई बि रोल कॾहिं बि धारण करे किथे बि पहुची वेंदा आहियूं। अॼु असां इहो रोल कयोसीं ऑफिसर थी करे। त हुनखे लॻो गुस्सो, जी भैंसा मुंहिंजी दिलि जी धड़कन वधाए छॾियव, हलो था। त हुन चई साईं इनाम त ॾियो। चईसि भाई इनाम खपई तोखे, निकर, इनाम कोन ॾिनईसि। अगरि हू चाहे हा त रिश्वत वठी हलियो बि तो वञी सघे पियो, पर हुन चई न, मां उहो केवल बहरूपिया हुउमि, मां त इनाम जे लाइ आयो हुउमि। उन पंहिंजी मंडलीअ खे चयो चिंता न कयो, इन सेठ खां असां इनाम हासिल कंदासीं। ॿिए दफ़े उहो बहरूपियो साधु थी करे उन सेठ जे गांव जे ॿाहिरि वेही रहियो, साधु थी करे। सभु माण्हू अचनि पिया कि सेठ बि आयो। इहे वरी GST बचाइण वारा, टैक्स बचाइण वारा साधुनि खे मञींदा अथव, संतन बंतन खे पाप लाहिण लाइ। उते वियो, ॾाढा लिफ़ाफ़ो ठाहे करे शयूं रखी, उन बहरूपीअ संत जे अॻियां चएसि थो साईं कुझु भेंट स्वीकार कयो। त साधु चएसि थो इहे मां शयूं स्वीकार कंदो ई कोन आहियां, न त मां साधु छाजो, इहे सभु वापसि खणी वञ। सेठ बि चई भाई धन्य भाग, अहिड़ो महान संत। चयसि मुंहिंजे भला चरण घुमायो, दुकान ते अचो।
हुन चयईसि मुंहिंजो मूड कान्हे, ये सभु खणी वञ पैसा। उहो सेठ जेॾी महिल पैसा खणी वञण लॻो त ₹2 चयसि तो सेठ साहिब बि इनाम त ॾे, मां ₹2 ठहियो आहियां सिर्फ़ु तुंहिंजे लाइ, मूंखे इन जो इनाम। त सेठ जो दिमाग़ चकराइजी वियो, चयईसि यार हिकु ॻाल्हि ॿुधाए, जॾहिं सभु पैसा ॾियां पियो तोखे त खणी हलंदो थी या न? ₹2 चयईसि न, मां ओॾी महिल रोल पियो निभायां हिकिड़े सचे साधुअ जो जेको अनासक्त आहे, जंहिंखे लोभ कान्हे। अगरि मां ओॾी महिल पैसा खणा त पोइ मुंहिंजो ₹2 जो धर्म नष्ट थी वञे हा, पोइ मां इनाम वठण जो अधिकारी कोन आहियां। पर मां उहो रोल सुठे सां निभायो आहे, इन करे मां अधिकारी आहियां इनाम वठण जो। पहिरीं बि मुंहिंजो अधिकार हो इनाम वठण जो, तूं इनाम ॾेई ख़ुशि थी, इनाम त ॾींहां पहिरीं कि भाई तो रोल त ॾाढो सुठो निभाई GST अधिकारीअ जो, मां पंहिंजो धर्म निभायो, तूं पंहिंजो निभाई आहे। तॾहिं सेठ खे सम्झ में आयो। स्वामी राम सुखदास इहा कथा ॿुधाईंदो हो त असां बि हाली ₹2 थी करे हिकिड़ो सम्झूं त सही कि मां साक्षी आहियां, पोइ कॾहिं न कॾहिं जॾहिं आनंद ईंदो न त सच में बि उहो थियण लॻंदो। तो भॼन ॿुधायां मैं। हाय ही अफ़सोस आहे मन मुझाए तो छॾे, हाय ही अफ़सोस आहे मन मुझाए तो छॾे, विषय जी वहमे वहाए मन मुझाए तो छॾे, हाय ही अफ़सोस आहे। जगत जे जिन सार में तो खेल खुशियूं नित करे, जगत जी जिन सार में तो खेल खुशियूं नित करे, रसन में रसदार रुझाए मन मुझाए तो छॾे, अफ़सोस आहे मन मुझाए तो छॾे,
इन मन जे चालाकीअ खां बचण जी कोशिश कयूं ऐं अभिनय ते शुरू कयूं साक्षी भाव जो। हिते सत्संग जी समाप्ति। वरी पाण पोइ मिलूं था।